अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान के मारे छॾींदो। छा मंठार हाणे मल्हार जी तबाही करे छॾींदो। छा वरियल खान हाणे शेर दिल जो साथ ॾेई करे रस बालाजी खान के खत्म करे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल द मेरी जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे मल्हार खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। मां हाणे तमामु जल्द इन रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उन खे ख़त्म करणु थो चाहियां ऐं हिन ॻोठ मां ॾमर लाहिण पियो चाहियां। जेसीं ताईं इहो रस बालाजी खान नथो मरे, जेसीं ताईं असांजे दिलि में इहो खुड़खुड़ रहंदो। मल्हार चवंदो त हा शेर दिल बस तूं 2-3 ॾींहं सबर कर, जीअं मुंहिंजी शादी गुज़री वञे। अगरि जेकॾहिं मुंहिंजी शादी गुज़री थी वञे त पोइ मां बि हर हाल में तोसां गॾु आहियां ऐं मां बि तुंहिंजो साथ ॾेई करे रस बालाजी खान खे ख़त्म कंदुसि ऐं हिन ॻोठ मां इहो बार लाहींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे पंहिंजी शादी धाम धूम सां करे छॾींदो ऐं हू रस बालाजी खान खे वेझो अचणु कोन छॾींदो। ऐं रस बालाजी खान जी कोशिश इहा रहिजी वेंदी त राबेल बि हुनजी कुंवार थींदी। ईअं कॾहिं बि नथो थी सघे। राबेल जेको आहे हमेशह हमेशह लाइ हाणे मल्हार जी थींदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे उहो शेर दिल सां गॾु थी करे शेर दिल सां सलाह करे उन खां बाद जेको आहे वरियल खान ऐं शेर दिल रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रस बालाजी खान जो कमु तमामु करे छॾींदा ऐं उनखे पंहिंजी अंजाम ताईं पहुचाए सभु किताब पूरा कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको पोइ सूबेदार खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं शेर दिल ऐं मल्हार खे लाकब करे वठी अच। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि ॿिन्हिनि मां हिकिड़े खे न वरितो त पोइ तूं मुंहिंजे मथां हैश कंदा ऐं मूंखे मारण जी कोशिशि कंदा ऐं मूं मथां हमलो करे छॾींदा। ऐं जेकॾहिं तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां इन ॿिन्हिनि खे सोड़ो कयो। अगरि जेकॾहिं तव्हां इन ॿिन्हिनि खे सोड़ो करण में कामयाबु था थी वञो त पोइ इन्हनि जो ज़ोर बि टुटी पवंदो ऐं पोइ मां इन्हनि खे आसानी सां झुकाए ऐं पंहिंजी मक़सद में हासिल करे सघां थो ऐं राबेल खे पोइ पंहिंजी कुंवारी बि बणाए सघां थो। सूबेदार चवंदो त हारिस बालाजी खान तमामु जल्द। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। कहानी खे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।